अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इज़हार जी आज़ादी ऐं सहाफ़त जी आज़ादी जी रस्ता रोक कंदड़ कारे क़ानून पेगा ऑर्डिनेंस ख़िलाफ़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं HUG जे सॾ ते प्रेस क्लब अॻियां सीनियर सहाफ़ी मीर मुमताज़ अली जाड़ो, अमीर शाह भाडाई, वफ़ा वली मोहम्मद जाड़ो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध ऑनलाइन टीवी मकली जे रिपोर्टर आकाश जाखरो जी ख़बर मूजिब इम्तियाज़ खुश्क, गुलाम मुर्तज़ा जाड़ो, इब्राहिम खुश्क, मोहम्मद अली शेख, तारिक जमील जाड़ो, आलम ज़मान शाहजहान ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सहाफ़ी अॻवाननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत मीडिया ते लाॻीटियूं पाबंदियूं मड़े इज़हार जी आज़ादी ऐं आज़ाद सहाफ़त जी मुकमल रस्ता रोक करणु चाहे थी। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।